मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब करना। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व क़ाल अल्लाहु तआला वलक़द नसरकुमुल्लाहु बिबद्रिन व अंतुम अज़िल्लह सदक़ल्लाहुल अज़ीम। व क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थिया जो अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई। ऐं अल्हम्दुलिल्लाह रमज़ान जो ॿियों जुमो अची वियो आहे। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुसलमाननि खे रमज़ान मुबारक जी जेकी सआदत नसीब अता फ़रमाई आहे, इन खां मज़ीद जेकी आहे सआदत नसीब अता फ़रमाए। ऐं अल्लाह ताला जीअं रोज़े रखण जी तौफ़ीक़ ॾिनी, नमाज़ पढ़ण जी, तरावी पढ़ण जी, अल्लाह ताला मुसलमाननि खे मज़ीद इबादत जी तरफ़ माइल करे ऐं इबादत जी तरफ़ अल्लाह ताला रुसूख़ ॾे। ज़िंदगी जो क़याम इंतहाई क़रीब आहे, थोरो क़याम आहे। हमेशा वारी ज़िंदगी अल्लाह ताला जेकी बनाई आहे अहले ईमान जी, उहा आख़िरत वारी ज़िंदगी आहे। ऐं हिकु अहम मौज़ू उनखे अॼु बयानु कंदासीं, छो त उनखे जेकॾहिं 17 रमज़ान ते बयानु कयूं त जुमे जो ॾींहुं नथो अचे। मुसलमाननि जे ज़हन जे अंदरि हिकिड़ी ॻाल्हि रहणु खपे त इस्लाम जी सभ खां पहिरीं जंग बदर जातां मुसलमाननि जी सरबुलंदी, ताक़त ऐं पावर थियणु शुरू थियो, उहा जंग पहिरें रमज़ान मुबारक जे अंदरि 17 रोज़े ते लॻी। ऐं इलाइक़ो जेको आहे उहो बदर आहे। 17 रोज़े ते साहबा फ़रमाया, असां नोट कयोसीं, 17 रोज़े ते जुमे जो ॾींहुं बीठो ऐं जुमे जे ॾींहुं असां मैदान बदर जे अंदरि लथासीं। ऐं हिन बदर जे अंदरि तव्हांजे इल्म में थियणु खपे, जंग बदर जे अंदरि मुसलमाननि जी तादाद 313 कुल तादाद हुई मुसलमाननि जी। हाणे इन तादाद जे अंदरि 77 मुहाजिरीन हुया ऐं 266 अंसारी साहिब हुया। हे मुसलमाननि जी तादाद 313। हाणे मुसलमान निकिता छा ते? मुसलमाननि वटि सवारी कुल 70 ऊठ हुया। मुसलमान वटि 70 ऊठ सवारी, 2 घोड़ा मुसलमान वटि। ऐं जिहाद जे लाइ असुलो खपंदो आहे, त मुसलमान वटि असुलो अहिड़ो को ख़ासि न हुयो, का ख़ासि ताक़त न हुई। त साहबा फ़रमाया त सिर्फ़ु 8 तलवारूं असां वटि हुयूं ऐं 8 तलवारूं उहे बि ज़गियल, जेके कंहिं क़िस्म जूं तेज़ न हुयूं। 8 तलवारूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु असां हुयासीं, कुल 8 तलवारूं ऐं 6 ज़िर। हे मुसलमान वटि जिहाद जो कुल सामान, तादाद 313, जंहिंमें थोरी तादाद में मुहाजिरनि ऐं थोरो ज़्यादा तादाद में अंसार साहबा। मैदान बदर में जीअं जो असां पहुतासीं
त असां अंदाज़ो लॻायोसीं साम्हूं जेको काफ़रनि जी तादादु हुई उन तादाद खे साहबा नोट कयो, बयानु कयो त फ़रमायूं त काफ़रनि जी जेकी तादाद असां ॾिठीसीं, काफ़रनि जो जेको असां मजमू ॾिठोसीं, काफ़रनि जो मजमू 1000, असांजी तादाद 313, काफ़रनि वटि सवारियूं उठ 700 ऐं असां वटि कुल 70, काफ़रनि वटि घोड़ा 100, असां वटि घोड़ा कुल 2 ऐं सवनि जी तादाद में काफ़रनि वटि तलवारूं ऐं ज़िर ऐं असले जो सामान। ऐं असां जीअं जो पंहिंजे तरफ़ नज़र कयूं पिया त असांखे वॾी हैरानगी लॻे पई त हे अॼु तमामु वॾो मंज़रु थियण वारो आहे। त इन खां बाद में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो बीठा, हिकु तरफ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुसलमाननि खे ॾिठो 313 साहबा जंगे बदर जे अंदरि, ऐं ॿिए पासे 1000 खे ॾिठो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिसी करे आसमान जे तरफ़ अल्लाह जे नबी हीअं मुंहुं कयो ऐं पोइ फरमायो, या अल्लाह, जेको तूं मूंसां वाइदो कयो आहे उन वाइदे खे या अल्लाह अॼु सचो कर। यानी अल्लाह ताला वही जे ज़रिए सां ॿुधायो हो त जंगे बदर जेकी आहे असां फ़तह करे ॾेखारींदासीं। ऐं इन जंग जे अंदरि काफ़र जेका आया वॾे गुरूर सां आया ऐं उनजो तकबुर जेको आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नोट कयो। उहो साम्हूं ॾिसनि पिया त ईज़ी जेको आहे न, असां मुसलमाननि खे अॼु अहिड़ी शिकस्त ॾींदासीं जो मुसलमाननि ज़िंदगी में सोचियो न हूंदो। ऐं ज़ाहिरी तौर में लॻे बि ईअं पियो, जॾहिं बंदो अक्सीरत खे ॾिसंदो आहे, तादाद खे ॾिसंदो आहे, फ़ैसिलो फौरी तौर करे विझंदो आहे। ऐं जॾहिं उन बंदे जो यकीन अल्लाह ते न हूंदो आहे त उहो अक्सीरत खे ॾिसी करे हुकुम लॻाए छॾींदो आहे। काफ़रनि अक्सीरत खे ॾिठो, उन्हनि चयो अॼु मुसलमान जी एसी जी तेसी असां बणाए छॾींदासीं, माज़अल्ला। अॼु ॾिसो त मुसलमान कीअं असां टकर था रखनि। ऐं इन जंग जे अंदरि काफ़रनि जा वॾे में वॾा किंग, सरदार, उहे बि आया। पोइ हली करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों पेशन गोई कई अल्लाह जे नबी, स्टार्ट जंग खां थियण खां पहिरियां अल्लाह जे नबी फरमायो, ए साहबा, हे फ़िलाणो जेको काफ़र आहे हिन जॻह ते मरंदो, फ़िलाणो काफ़र हुन जॻह ते मरंदो, फ़िलाणे जी मुंडी हिते किरंदी। हे अल्लाह जे नबी पहिरियों ई जेको साहबा खे नोट करे ॿुधायो। हे काफ़र वही जे ज़रिए सां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्मु ॿुधायो वियो त फ़िलाणा काफ़र हिन जॻह ते क़तलु थींदा ऐं मरंदा, उन्हनि जे मथां मौत वाक़ई थींदी। हे अल्लाह जे नबी इहो मुआसिरो फ़रमायो। हाणे दुनिया जो हिकिड़ो उसूल आहे, दुनिया जी हिकिड़ी नज़र आहे, जेकॾहिं अगरि असांजी नज़र साम्हूं को वॾो मजमू आहे ऐं असांजो मजमू नंढो आहे, असांजो जेको हिन ज़माने में ईमान आहे, त असां हुकुम लॻाए छॾींदासीं त महल सां भॼी करे जान छॾायो, भॼी करे जान छॾायो, मसइलो ॻिची में न पइजी वञे। हे एॾा सारा हज़ार माण्हू, इन सां केरु मुंहुं ॾेई सघंदो? इन्हनि सां वॾी फ़ौज, इन्हनि सां ताक़त कमु छॾियल आहे। हे असांजी सोच आहे। 1400 साल खां बाद में असां मुसलमान जी नज़र अक्सीरत ते वञे थी। साहबा खां अचो त पुछा था कयूं, अल्लाह जे नबी साहब खां पुछा कयो, साहबा ॾिसो त तादाद केतिरी आहे? तादाद ए साहबा केतिरी आहे? त साहिबनि जो सही तादाद ॾिठी आहे असां। पोइ इन में साद बिन उबादा रज़ी अल्लाह ताला अन्हु पोइ फरमाया, या रसूल अल्लाह, तव्हांजो हुकुम जेकॾहिं असांखे थिए, हे त हिन असां मैदाने बदर में हिन टाइम असां बीठा आहियूं, 17 रमज़ान मुबारक आहे, बरकत वारो महीनो आहे ऐं बरकत वारो ॾींहुं जुमे जो ॾींहुं आहे। जेकॾहिं अगरि तव्हां असांखे हुकुम कयो, असां छा कंदासीं? असां पंहिंजे घोड़नि खे हकले करे, अगरि तव्हां असांखे चओ समंदर जे तरफ़ दौड़ लॻायो, असां समंदर में लही पवंदासीं।
असां हिन काफ़रनि खां तासुर थोरी वठो आहे, हिन हज़ार जे मजमे खां असां तासुर थोरी वठो आहे। जेकॾहिं अगरि तव्हां असांखे हुकुम कयो समंदर जी तह में हेठि लहण जो, या रसूल अल्लाह समंदर जी तह में असां हेठि लही वेंदासीं। असांजो ईमान तव्हांजे मथां आहे, असांजो ईमान उन अलाह जे मथां आहे जेको अलाह अकेलो आहे। हे साहबा जो कोल हुयो, या रसूल अल्लाह जेकॾहिं अगरि तव्हां असांखे हुकुम कयो कंहिं काफ़रनि जे मुल्क में घेरो करण जो, कंहिं काफ़रनि जे मुल्क में घेरो करण जो, ऐं असांजी तादाद बिल्कुलु थोरी हुजे, पोइ असां छा, असां लड़ाईंदासीं न, असां टेंशन न वठंदासीं, असां छा कंदासीं, असां उन काफ़रनि जे मुल्क में अंदरि लही पवंदासीं। तव्हांजो असांखे हुकुम खपे। अलाह जे नबी इहे अल्फा जॾहिं साहबा खां ॿुधा, अलाह जे नबी इंतिहा ई ख़ुशि थिया। ॿिए साहबी फरमायो, या रसूल अल्लाह मैदान बदर में बीठा आहियूं, या रसूल अल्लाह असां बिल्कुलु ईअं न चवंदासीं। हे ॾिसो, हे साहबा जो ईमान आहे। असां बिल्कुलु ईअं न चवंदासीं जीअं मूसा अलैहिस्सलाम खे मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम चयो हुयो, ए मूसा अलैहिस्सलाम तूं ऐं तुंहिंजो रब वञी करे काफ़रनि सां क़िताल कयो। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे ॿुधायो त अलाह ताला जिहाद जो हुकुम ॾिनो आहे, उथो मां सां गॾु जिहाद में हलो, मां सां क़िताल में हलो। त मूसा अलैहिस्सलाम जे उम्मतिन कहिड़ी ॻाल्हि कई त तव्हां ऐं तव्हांजो रब वञी करे काफ़रनि सां क़िताल कयो, असां न हलंदासीं। त साहबी फरमाया, या रसूल अल्लाह असां हरगिज़ ईअं ॻाल्हि न कंदासीं, असां हरगिज़ मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम वांगुरु ॻाल्हि न कंदासीं जीअं मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम चए पई तव्हां ऐं तव्हांजो रब वञी करे काफ़रनि सां क़िताल कयो, बल्कि असां जेसिताईं शहीद नथा थियूं ऐं असांजी सिसी में जेसिताईं आख़िरी साह जा लम्हा न आहिनि, असां तव्हां खां परे न वेंदासीं। हे केरनि अहिड़ी तसल्ली अलाह जो कसम वॾी का ज़ात ॾींदी आहे। अहिड़ी तसल्ली, मां हिकु मिसाल ॾियां, अहिड़ी तसल्ली पीउ जेको आहे पंहिंजे पुटनि खे ॾींदो आहे। मतां पुटनि जी नंढी उमिरि आहे, मतां उनजी दिलि नंढी थिए, मतां कंहिं कम ते न वञनि, मतां कंहिं मुंहिंजी इताअत न कनि, अहिड़ी तसल्ली पीउ ॾींदो आहे, अहिड़ी तसल्ली वॾी शख़्सियत ॾींदी आहे। पर हे केरु हे साहबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे, हालांकि नबी खे तसल्ली जी ज़रूरत नाहे, बल्कि साहबा जो ईमान आहे। हिन ज़माने जे अंदरि साहबा ते बकवास करण वारा जेके चवनि पिया साहबा नबी खां बाद में फिरी विया हुया, अलाह जो कसम साहबा जो ईमान इहो आहे। जेके साहबा चवनि था, या रसूल अल्लाह समंदर जे अंदरि हुकुम कयो असांखे, असां पंहिंजा घोड़ा समंदर जी तह में हेठि लाहींदासीं, तव्हांजी इताअत खां पोइ ते क़दम न खणंदासीं। हे केरु आहिनि? हे साहबा आहिनि। का नॉर्मल शख़्सियत नाहे जो जंग बदर इब्तिदा जंग, इन जंग जे अंदरि रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ थिया। साहबा फरमायो, कॾहिं को घुमानी न हो को रोज़ा फ़र्ज़ थींदा, कॾहिं को सोचो ई न हुयोसीं त रोज़ा फ़र्ज़ थींदा, कॾहिं का ख़बर ई न हुई त अहिड़ी तह गर्मी जे अंदरि अल्लाह ताला जो हुकुम थींदो, कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। हे ईमान वारो, रोज़ा तव्हांजे मथां फ़र्ज़ कया आहिनि। साहबा फरमाए, पहिरीं जंग, कॾहिं जंग जे अंदरि असां हेठि लथा न आहियूं, कॾहिं असां रोज़ा रखिया न आहिनि। पहिरियां रोज़ा ऐं पहिरीं जंग ऐं वॾे में वॾी गर्मी। तव्हांजे असांजे इलाइक़े में कहिड़ी गर्मी थींदी आहे? असां हज़ारे मिसाल बयानु कंदा आहियूं। असांजे सिंध जे इलाइक़े जे अंदरि वॾी गर्मी थिए थी। अलाह जो कसम, मैदान बदर खां वॾे में वॾी गर्मी हिते असां वटि न आहे। असां वटि सरसब्ज़ आहे, असां वटि पाणी आहे, असां वटि वणकारी आहे। वञी करे मैदान बदर खे 1400 साल अरसो गुज़री चुको आहे। हिन टाइम बि वञी करे ॾिसो, 1500 साल वॾो ज़मानो आहे। वञी करे हिन टाइम बि ॾिसो मैदान बदर खे, कीअं रेगिस्तान इलाइक़ो आहे।
कीअं वारी वारो इलाइक़ो आहे, केॾी शिदत में गर्मी थिए थी उते, ऐं 1400 साल जेकॾहिं पोइ ते वञूं, सहाबा कीअं इन मक़ाम ते जंग जे अंदरि बीठा आहिनि ऐं पहिरियां रोज़ा फ़र्ज़ थियल आहिनि। जेको इहो मंज़र, जेकी इहा कैफ़ियत, जेकी इहा तकलीफ़ सहाबा जे मथां आई, के इंसान जे मथां फ़िलहालु न आई आहे। असां त सियारे जे थधि मौसम जे अंदरि बि रोज़ो रखे करे ऐं चवंदा आहियूं अलाह ते असां वॾो अहसान कयो आहे, वॾो मां जिहाद कयो आहे। हालांकि हिन ज़माने सां असांजो अमाल सूट करे थो, वॾो असां कमु कयो आहे। हालांकि सहाबा जा ॾाढो कुझु बि कमु न आहे। सहाबा लथा, साम्हूं काफ़रनि जो टोलो ऐं एॾा मुस्लमाननि जो। अलाह जे नबी जंग बदर जे अंदरि दुआ फरमाई, ए मुंहिंजा रब, ए मुंहिंजा रब, हिन मुस्लमाननि खे जेके 313 जी तादाद में हिन टाइम मैदान में लथा आहिनि, या अलाह हिननि खे फ़तह ॾे, या अलाह हिननि खे फ़तह ॾे। अगरि हे हिन टाइम फ़तह न कई, हिन टाइम फ़तह न कई, मुमकिन आहे क़यामत ताईं तुंहिंजो नालो वठण वारो कोई न हुजे। या अलाह हिन खे फ़तह ॾे, या अलाह तूं ॾिसंदो काफ़र केतिरा गुरूर में बीठा आहिनि, साम्हूं काफ़र केॾा उन्हनि जा किंग बीठा आहिनि, रेस बीठा आहिनि, केॾा वॾा मुतकबिर थी करे बीठा आहिनि, केॾियूं उन्हनि वटि सवारियूं आहिनि, केतिरियूं ॻाइण वारियूं मायूं पाण सां वठी आया आहिनि, ऐं उन्हनि खे यकीन आहे अॼु फ़तह कंदासीं। या अलाह हिन ग़रीबनि खे, या अलाह हिन ग़रीबनि खे, या अलाह फ़तह नसीब अता फ़रमा। त अलाह ताला क़ुर में छा फ़रमायो? अलाह ताला फ़रमायो, वलक़द नसरकुमुल्लाहु बिबदरियूं व अंतुम अज़िल्ल, तहक़ीक़ असां बदर वारनि जी ए इंसानों मदद कईसीं, बदर वारनि जी असां मदद कईसीं, हालांकि उहे कमज़ोर हुया, इंतहाई कमज़ोर। इन खां वधीक कमज़ोरी कहिड़ी थी सघे, जो सहाबा वटि 70 ऊठ, काफ़रनि वटि 700 ऊठ, मुस्लमाननि वटि 8 तलवारूं ऐं काफ़रनि वटि 1000 तलवारूं, मुस्लमान वटि कुल 6 ज़िर, काफ़रनि वटि 100 जी तादाद में ज़िर, मुस्लमान वटि 2 घोड़ा, काफ़रनि वटि 100 घोड़ा। अञा छा कमज़ोरी थींदी? पर अल्लाह जो पैगाम अची चुको। अल्लाह ताला छा फ़रमायो? असां मदद उन्हनि जी कईसीं। जीअं जो मैदान गरम थियो, जंग जीअं जो स्टार्ट थी, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंकरियूं कुझु हथ में खयूं, कुझु पथरियूं, कुझु रेत जा ज़रा खणी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काफ़रनि जे तरफ़ हीअं उछलियो। जीअं जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उछल कई, उन मिटी खे, उन रेत खे, उन पथरनि जे ज़रनि खे अल्लाह जे नबी जीअं जो काफ़रनि जी तरफ़ सटियो, काफ़रनि जे वञी करे हे नबी जो मौजूज़ो आहे, जो डायरेक्ट उहा हेठि हिकिड़ी बि न किरी, सिधो काफ़रनि जे अखियुनि में वञी करे पयूं, सिधो काफ़रनि जे वञी करे अखियुनि में पयूं। काफ़रनि सां क़िताल हलंदो रहियो, जंग हलंदी रही, काफ़ी टाइम ताईं जंग हली, काफ़ी टाइम ताईं हली करे जंग जो मंज़र कुझु उबतो थी वियो। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फ़रमायो, असां 1000 फ़रिश्ता सहाबा जी तरफ़ मोकिलियासीं। 1000 फ़रिश्ता जीअं जो लथा, जीअं जो जंग बदर जे अंदरि 1000 फ़रिश्ता लथा, मुस्लमान जी तादाद ॿीणी थींदी वञे पई। वरी कुझु टाइम खां बाद में अल्लाह ताला फ़रमायो, असां 3000 फ़रिश्ता मुस्लमाननि जी तरफ़ मोकिलियासीं, ट्रिपल तादाद थी वई मुस्लमाननि जी। पोइ अल्लाह ताला आख़िरी में फ़रमायो, असां 5000 फ़रिश्ता मुस्लमाननि जे लाइ मोकिलियासीं। काफ़रनि ॾिठो त 313 मां 10,000 जो मजमो कीअं थी वियो, 313 मां 10,000 जो मजमो कीअं थी वियो। काफ़र हैरान पइजी विया। हिननि वटि कुल घोड़ा केतिरा हुया? घोड़ा कुल 2, हे 1000 जी तादाद में घोड़ा काॾां अची विया? हे अल्लाह ताला छा फ़रमायो? अल्लाह ताला फ़रमायो, हे मुंहिंजी मदद आहे। अल्लाह ताला जिब्रील अमीन बि जंग बदर जे अंदरि लथो आहे। जिब्रील अमीन, हालांकि अल्लाह जे लाइ, मुस्लमाननि जे लाइ इहो ई काफ़ी हुयो, हिकिड़ो जिब्रील अमीन हेठि लही आहे जंग बदर जे अंदरि। पूरी जंग बदर क्लियर थी वई आहे, पूरी जंग बदर क्लियर थी वञे आहे, सिर्फ़ु जिब्रील अमीन ख़ुदि एंट्री करना।
पर अल्लाह ताला एतिरा फ़रिश्ता क़ुरान हकीम में बयानु कया छो मोकिलिया, ताकि काफ़रनि जे मथां रोब पवे, काफ़रनि खे बि ख़बर पवे त असां टकर कंहिं सां रखियो आहे। काफ़रनि खे ख़बर पए त कंहिं सां असां टकर रखियो आहे। असां टकर रखियो जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, ऐं उन जे रब जी मदद हिन टाइम लही चुकी आहे। उन जे अल्लाह जी, मुहम्मद जे अल्लाह जी मदद हिन टाइम अची चुकी आहे। ऐं काफ़रनि जूं मुंडियूं लहंदियूं वयूं, काफ़रनि जूं मुंडियूं लहंदियूं वयूं, ऐं तमामु घणा काफ़र हिते मरी विया। काफ़रनि ॾिठो जॾहिं हाणे असांजी शिकस्त जो मौक़ो आहे, असांजी नाकामी जो मौक़ो आहे, काफ़र दौड़ लॻा, भॼणु लॻा, काफ़र भॻा। मुसलमाननि छा कयो, 70 काफ़रनि खे क़तल कयूं, 70 काफ़रनि खे क़ैद बनायूं। ऐं पोइ जॾहिं जंग क्लियर थी वई, ऐं जंहिं जंहिं मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन जॻह ते फ़िलाणो काफ़र मरंदो, हुन जॻह ते फ़िलाणो काफ़र मरंदो, हिन जी मुंडी हिते पई हूंदी, साहबा वञी करे मंज़र जो इहातो कयो, ॾिठो त वाक़ई उहो काफ़र उते मोह पियो आहे, उन काफ़र जी मुंडी उते ई पई आहे, उन काफ़र जी मुंडी उते ई पई आहे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु उन फरमायो, हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम जे अंदरि नमाज़ पढ़नि पिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम जे अंदरि नमाज़ पढ़नि पिया। अबू जेल वारा जेके बि सरदार हुया इहे सभु आया, इन उठ जी ओजरी खणी करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जीअं जो नमाज़ में सजदे में विया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां उछलियो। पैगम्बर जी तौहीन, पैगम्बर जी तौहीन जिन काफ़रनि कई। अब्दुल्ला बिन मसूद फरमायो, इंतहाई कमज़ोर हुयासीं, छा था करे सघूं। पोइ अल्लाह जे नबी जे मथां बीवी फ़ातिमा तो ज़हरा आई, उन उहा ओजरी परे करे, ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरम जे साम्हूं दुआ घुरी, अल्लाह जे नबी दुआ घुरी, या अल्लाह हिननि खे, या अल्लाह हिननि खे मौत ॾे, अल्लाह ताला या अल्लाह हिननि खे हिदायत, या अल्लाह या हिननि खे बुरो मौत ॾे। अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, जंगे बदर जे अंदरि जिन काफ़रनि जा सरदार मरिया, कुझु टाइम खां बाद में एतिरी त गर्मी हुई जो उन्हनि जे लाशनि जे अंदरि इंतिहाई बदबू शुरू थी वई। मूंखे यकीन थियो हरम में जेकी नबी दुआ घुरी, अल्लाह जे नबी जी उहा दुआ क़बूल थी वई। अल्लाह ताला काफ़रनि खे नाकाम करे ॾिनो। इन खां बाद में जंग जो मंज़र पंहिंजे जीअं जो उरूज ते पहुतो, बुलंदी ते पहुतो, साहब जा कुझु हालत साम्हूं आया। इन जंग जे अंदरि काफ़र जेके मरिया, मां पहिरियों ॻाल्हि मोटायां थो, 70 काफ़र मरिया, 70 काफ़र शहीद थिया, 70 काफ़र क़ैद थिया, 70 मरी विया। मुसलमान साहबा 14 कुल इन जे अंदरि शहीद थी विया, यानी 14 थोरी तादाद आहे। काफ़रनि खे वॾो धचको अची वियो, ऐं हिकु ऐलान थियो त मुसलमान हिन टाइम पावर में आहिनि। पोइ साहबा पंहिंजो हाल बयानु कयो, साहबा पंहिंजी कैफ़ियत बयानु कई त जंगे बदर में जीअं असां लथासीं, पोइ असांजा ॾाढो असांजा रिश्तेदार आया। हज़रत मसअब बिन उमेर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मुंहिंजा 2 भाइर जंगे बदर जे अंदरि आया, ऐं मुंहिंजे भाइरनि जो मुंहिंजे आम्हूं साम्हूं टकर थियो, त भाउ जे लाइ त दिलि वॾी नरम हूंदी आहे। हिन ज़माने में कोई आहे अहिड़ो मुसलमान, आहे को भले भाउ गैर मुस्लिम हुजे, उनजे मथां तलवार न खणी सघंदो, उनखे मारे न सघंदो, उनखे क़तल न करे सघंदो। छाजे करे? चवंदो हे कमु मूंखां चढ़ियल आहे सफ़ा, मां कीअं क़तल कया हिनखे। मसअब बिन उमेर रज़ी अल्लाह ताला अन्हु मुसलमान थिया आहिनि, जंगे बदर जे अंदरि लथा आहिनि। ऐं पोइ फरमायूं त मुंहिंजा 2 भाइर जंगे बदर जे अंदरि मुंहिंजे साम्हूं आया, ऐं उन्हनि मुंहिंजे मथां वार कयो, मां बि उनजे मथां वार कयुमि। ऐं पोइ फरमायूं त हिकु भाउ खे मां उन टाइम क़तल कयुमि, उन टाइम माण्हू खे क़तल कयुमि, ऐं ॿियो भाउ दौड़ लॻाए मूंखां भॼणु शुरू कई। त अंसारी साहबी हुन जे आॾो बीठो हुयो, मां उनखे वॾे आवाज़ में आवाज़ ॾिनमि, ए अंसारी साहबी,
इन बंदे खे त पकड़जांइ, इन बंदे खे पकड़जांइ, इहो वॾो मालदार आहे, इन जो पीउ वॾो मालदार आहे, इन जी माउ वॾी मालदार आहे, जेकॾहिं इन खे क़ैद कई वॾी रक़म मिलंदी। हे केरु आहिनि? हे साहब आहिनि। पंहिंजे भाइरनि खां, पीउ खां, माउ खां वधीक जेकॾहिं मुहबत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां। अॼु असांजो हिकिड़ो पेर दीन जे अंदरि त आहे, पर असांजो ॿियो पेर दीन खां ॿाहिरि बि आहे। जेकॾहिं शरीअ जे मामले में मुंहिंजो पीउ थो अचे, शरीअ जे मामले खे मां पोइ ते कंदुमि, शरीअ जे मामले में मुंहिंजी माउ थी अचे, अच्छा पीउ खे मां अॻिते कंदुमि, शरीअत खे मां पोइ ते कंदुमि, शरीअत जे मामले में माउ थी अचे, शरीअत खे मां पोइ ते कंदुमि, माउ खे मां अॻिते कंदुमि। ॿाहिरि था अचनि, शरीअत खे मां पोइ ते कंदुमि, ॿाहिरनि खे मां अॻिते कंदुमि। छाजे करे? अबो नाराज़ न थी वञे, माउ नाराज़ न थी वञे, ॿाहिरि नाराज़ न थी वञनि। अरे इंसानो, का ॻाल्हि हुई साहब जे अंदरि, को ज़रूरत हुई साहब जे अंदरि, को मक़ाम हुयो नबी जे शागिर्दनि जे अंदरि, जंहिंजे बारे में अल्लाह बार बार फरमायो मां राज़ी थी वियो आहियां। अल्लाह ताला उन जी दिलि जी क्वालिटी खे चेक कयो, अल्लाह ताला फौरी तौर उन जी दिलि खे ॾिठो, अल्लाह ताला ॾिठो त इन जी दिलि जे अंदरि पीउ जी मोहबत एतिरी न आहे, साहबा जी दिलि जे अंदरि माउ जी एतिरी मोहबत न आहे, साहबा जी दिलि जे अंदरि इन्हनि जे भाइरनि जी एतिरी मोहबत न आहे, घरवारी जी मोहबत न आहे, औलाद जी मोहबत न आहे, मोहबत आहे त अल्लाह उनजे रसूल जी आहे। मसअब बिन उमैर फरमाद मां पंहिंजे भाउ खे हिकिड़े खे क़तलु कयुमि ऐं ॿिए खे क़ैद कराए छॾियुमि। हिकु ॿियो साहबी हज़रत अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु, उन फरमायो त जंग बदर जे अंदरि तमामु काफ़रनि सां क़िताल हलियो, काफ़ी काफ़रनि खे मां क़तलु कयुमि, पर हली करे ज़माने जो वक़्तु मूंखे हिकु वॾे इम्तिहान में विझी छॾियो। हिकु अहिड़ी मुंहिंजे लाइ घड़ी साम्हूं आई जो मां आज़माइश में पइजी वियुमि। उहा कहिड़ी? जो साम्हूं ॾिठुमि त पंहिंजो सॻो पीउ बीठो आहे, साम्हूं क़तल जे लाइ साम्हूं पीउ बीठो आहे, जंहिं पीउ जे नुतफ़े खां मां पैदा थियल आहियां, जंहिं मुंहिंजी पालना कई आहे, पर पीउ काफ़र आहे। मूंखे हैरानगी लॻी, मुंहिंजे लाइ फ़ैसिलो करणु इंतिहाई थोरो टाइम वधो, फ़ैसिले लाइ मूंखे टाइम ई न हो त मां छा फ़ैसिलो कयां। हिकिड़े पासे इस्लाम खे बचायां, हिकिड़े पासे रसूल खे ॾिसां, या ॿिए पासे पीउ खे ॾिसां। वरी मां कश में अची वियुमि। पर ए दुनिया जा इंसानो, ए सिंध वारो, तव्हांखे ॿुधाए पियो अब्दुल्ला बिन जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मां फ़ैसिलो त उन टाइम ई कयुमि। ए साहबी रसूल ॿुधाए तूं कहिड़ो फ़ैसिलो कयो? चए फ़ैसिलो त मां उन टाइम ई करे छॾियुमि, मां अबे जी गर्दन खे उॾाए छॾियुमि, मां अबे जी गर्दन खे, अबो काफ़र आहे पर आहे कंहिंजे मुक़ाबले में? आहे रसूल जे मुक़ाबले में। तलवार खणी करे निकितो आहे मोमिननि जे तरफ़ां, मोमिननि खे क़तल करण जी तरफ़ां ऐं कुफ़ुर खे बुलंदी ॾियण जी तरफ़ां। ए इंसानो, तव्हांखे इल्म में थियणु खपे। मां अबू उबैदा रज़ी अल्लाह ताला अन्हु छा कयुमि? अबे जी गर्दन खे उॾाए छॾियुमि। हे मामिलो बयानु करणु सवलो, तव्हांजे लाइ ॿुधण लाइ सवलो। इहो मंज़रु जेकॾहिं बदर जे मैदान में लही करे हलूं ऐं उहो मंज़रु असांजे साम्हूं अचे, इंतिहाई मुश्किल। हे छा आहे? हे ईमान आहे, हे ईमान जी सिफ़ात आहे, हे ईमान जी बुलंदी आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो, इन ई जंग बदर जे अंदरि तमामु रिश्तेदारनि जे साम्हूं आया। मां सम्झां थो हे अल्लाह जो हिकिड़ो निज़ाम हुयो। साहबा जे ईमान खे बयानु करण जे लाइ अल्लाह ताला ई इन जा रिश्तेदार इन जे आम्हूं साम्हूं आंदा। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त मुंहिंजे आॾो त मुंहिंजो मामो आयो, मुंहिंजो मामो मूंखां उमिरि में वॾो, पर आहे केरु काफ़र आहे। कंहिं क़िस्म जो कोई हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो मां ख़्यालु न कयोमांसि। छाजे करे? मां ॾिठुमि त काफ़र आहे, ॾिठुमि त असां मुस्लमान आहियूं,
रसूल जे मुक़ाबले में जेको ईंदो कंहिं क़िस्म जो कोई असां उनखे वैल्यू न ॾींदासीं, कोई बि असां वैल्यू न ॾींदासीं। ऐं अहिड़ी तरह हज़रत अबू बकर सिद्दीक़ फ़रमाए त काफ़ी ज़मानो गुज़रियो, जंग बदर गुज़री वई, जंग बदर मामिलो ई क्लियर थी वियो। पोइ हिकु मरतबे मुंहिंजो पुटु मुस्लमान न थियो, अब्दुर्रहमान, जेको कुझु टाइम खां बाद में मुस्लमान थियो, जंग बदर जे अंदरि मुस्लमान न हुयो। बाक़ी कुझु टाइम खां बाद में अबू बकर सिद्दीक़ जो पुटु अब्दुर्रहमान मुस्लमान थियो, साहबी रसूल थियो। फरमाए हिकु दफ़े मूंखे चई त ए अबू बकर, जंग बदर जे अंदरि जीअं जो तव्हां बि लथो त मां बि लथुमि, पर काफ़ी जेको आहे मौक़नि ते तूं मुंहिंजे तलवार जे हेठां आहीं। कंहिंखे फ़रमाइनि था? अबू बकर पीउ खे फ़रमाइनि था, काफ़ी मरतबा ए अबा तूं मुंहिंजी तलवार जे हेठां आहीं, पर मां छा कयुमि, मां पीउ सम्झी करे तोखे छॾे पियो हर मौक़े ते, हर मौक़े ते तोखे अबो सम्झी करे त मुंहिंजो पीउ आहे, मां तोखे छॾे पियो ॾियां। त अबू बकर सिद्दीक़ फ़रमायो त अच्छा तूं पीउ सम्झी करे मूंखे छॾे पियो ॾिए न, पर जेकॾहिं मुंहिंजी तलवार जे हेठां तूं अची आ मुंहिंजो पुटु अब्दुर्रहमान, मां छा कयां, कंहिं क़िस्म जो पुटु सम्झी करे तमीज़ न कयां, गर्दन ई उॾाए छॾियां। छाजे करे असांखे ज़्यादा महबूब, ज़्यादा अज़ीज़ जेकॾहिं कोई आहे, रसूल जी ज़ात आहे, रसूल जी ज़ात आहे। हे सहाबा जो ईमान आहे, हे सहाबा जी कोशिश आहे। इन जंग खां बाद में इस्लाम पावर में अची वियो, ताक़त में अची वियो। त ए इंसानो, इस्लाम जो क़दुरु करे वठो, इस्लाम जो क़दुरु करे वठो। इस्लाम जेको आहे ईअं आसानी सां तव्हां वटि न पहुतो आहे। हे रोज़ा, हे नमाज़, हे हज, हे असां वटि इहे आसानी सां न पहुता आहिनि। इन जे लाइ साहबा खे वॾी मुशक़त खणी पई आहे। जंग बदर जो मैदान नथा असां तसवुरु करे सघूं, असांजे तसवुर खां ॻाल्हि ॿाहिरि आहे, इंतिहाई ॻाल्हि ॿाहिरि आहे। जो इन जे करे न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बार बार फ़रमाईंदा हुया त मुंहिंजा जेके बि साहबा जंग बदर जे अंदरि जंहिं एंट्री कई, जेके दाख़िल हुया, इन खां पोइ जेके बि जंग जे अंदरि शरीक थिया आहिनि, पर अल्लाह हिकिड़ो मक़ाम बयानु कयो आहे, अल्लाह हिकिड़ी हद बयानु कई आहे। अल्लाह ताला फ़रमाए थो, ए मुंहिंजा हबीब, बदर वारनि जी त ॻाल्हि ई ॿी आहे, बदर वारनि जो त मिसाल ई पंहिंजो आहे। छाजे करे हे उन टाइम नबी सां हथ में मिलाए करे बीठा, हे उन टाइम नबी सां कुलो कुले में मिलाए करे बीठा, जंहिं टाइम कोई कुलो मिलण वारो हुयो ई न। हिन उन टाइम साथ ॾिनो जंहिं टाइम हिन जी तादाद बिल्कुलु घटि ऐं काफ़रनि जी तादाद तमामु वॾी उरूज ते। ऐं जॾहिं इस्लाम ताक़त में आयो, पोइ त तमामु मुस्लमान थींदा विया, पोइ साहबा थींदा विया। हालांकि उन्हनि जो बि वॾो मक़ाम आहे, उन्हनि जो बि वॾो मक़ाम आहे, पर साईं बदर वारनि जो मिसाल ई पंहिंजो आहे। यादि थियणु खपे बदर जे अंदरि कहिड़ा कहिड़ा साहबा आहिनि। अबू बकर बि आहे, बदर जे अंदरि हज़रत उमर बि आहे, बदर जे अंदरि हज़रत उस्मान बि आहे, बदर जे अंदरि हज़रत अली साईं बि आहे। हे कहिड़ा साहबा जंहिंजे बारे में अल्लाह ताला हर हिकु मक़ाम ते फ़रमायो, रज़ी अल्लाह ताला अन्हुम, मां अल्लाह इन्हनि खां राज़ी आहियां। त साहबा जी जेसीं असां हिस्ट्री खे न पढ़ंदासीं, साहबा जे वाक़िअनि खे असां न पढ़ंदासीं, कोई मुस्लमान बहादुर नथो थी सघे, न थींदो। कोई मुस्लमान बहादुर न थींदो। कोई मुस्लमान चवे मां बहादुर आहियां, दीन हुन में आहे ई न। साहबा जी सीरत उन पढ़ी न आहे, क़ुर जी हिस्ट्री उन पढ़ी न आहे, कोई मुस्लमान बहादुर न थी सघंदो। छाजे करे इंसान बहादुर थींदो आहे, इंसान बहादुर थींदो आहे। छाजे करे साहबा जी जॾहिं हिस्ट्री पढ़ंदो आहे, जॾहिं नबी जो मक़ाम पढ़ंदो आहे, जॾहिं क़ुर जे तफ़सीर खे ऐं तर्जुमे खे पढ़ंदो आहे, पोइ हिनखे ख़बर पवंदी आहे त दुनिया जी ज़िंदगी एतिरो वैल्यू नथी रखे। जेकॾहिं दुनिया जी ज़िंदगी करे मूंखे अल्लाह थो मिली वञे त मुंहिंजी ज़िंदगी पूरी हली वञे। असां नमाज़ परे जी ॻाल्हि आहे, नमाज़ अलॻि फ़र्ज़,
रोज़ा अलॻि फ़र्ज़, इन खे त मुस्लमान अदा कंदे इंता ई की बाइन था। नमाज़, रोज़ो, हज, ज़कात, इन खे अदा कंदे तमामु घणा मुस्लमान कोताही कनि था। ऐं जेकॾहिं असां इस्लाम जो हिकु फ़रीज़ो बयानु कयूं, जंहिंखे मां ॿुधायां त जिहाद, लॻे थो तव्हां सां गॾु मां बि मस्जिद खां भॼी वञा। हा, तव्हां सां गॾु मां बि जेको आहे मस्जिद खां, जेकॾहिं कोई हुकुम करे साईं अचो हाणे हलूं था जिहाद ते, जिहाद ते, त पोइ मां सम्झां थो असां चवंदा असां भई घरनि में जेको आहे बेहतरियूं। उहो हिकिड़े हर मां ॻाल्हि कई न, चेर शहादत जो मक़ाम तमामु वॾो आहे, ऐं हक़ीक़त में शहादत जो मक़ाम तमामु वॾी जेको आहे फ़ोक़ियत रखे थो, वॾी फ़ज़ीलत रखे थो, जो अल्लाह ताला उन सां केतिरो मुहबत करे थो, जेको अल्लाह जे दीन जे सरबुलंदी जे लाइ कुफ़ार सां क़िताल करे, कुफ़ार सां क़िताल करे ऐं इस्लाम खे फैलाइण जे लाइ कुफ़ार सां जिहाद करे, त शहादत जो वॾो मक़ाम आहे, जो तमामु हदीसूं उन जे बारे में आयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अञा शहीद जो खून ज़मीन ते एड किरंदो न आहे, शहीद जो खून ज़मीन ते किरंदो न आहे, अल्लाह ताला पहिरियों उनखे पंहिंजो दीदार कराए छॾींदो आहे। हे शहादत मक़ाम कंहिं बंदि जो न चई शहादत जो ॾाढो मूंखे तमन्ना आहे, ॾाढो शौक़ु आहे, पर छा कयां, उहे जेके अॻिला ज़ालिम आहिनि न, ज़ालिम, उहे जान सां मारे था छॾनि, हो मुंडी कटे था छॾनि। शहादत जो मूंखे ॾाढो शौक़ु आहे, पर अॻिले जेकॾहिं बंदनि खे असां ॾिसूं था, काफ़रनि खे, उहा जान खां ई असांखे उॾाए था छॾनि। तव्हांजा ॿार दोस्तो, हे सभु मरल आहे, हे सभु मरल आहे, असांजा आॾो दीन जी कमज़ोरी जा, नमाज़ में सुस्ती जा, रोज़नि में सुस्ती जा, तरावी नमाज़ में सुस्ती जा, इहे मरल आहे छाजे करे आया? जॾहिं असां इस्लाम खे हिकु नॉर्मल शइ सम्झोसीं, पंहिंजे कारोबार खे, पंहिंजी तिजारत खे वॾी को शइ सम्झणु लॻियासीं, त इन जे करे इहे फॉल्ट असांजे अंदरि इंतिहाई ज़्यादा ईंदा विया। असां पंहिंजे इलाइक़े जे अंदरि जेके मुस्लमान रोज़ो नथा रखनि, जेके पहिरें रोज़े में वॾी तादाद में शिरकत में, पहिरें रोज़े में तमामु ज़्यादा शिरकत कंदा, ॿिए रोज़े में टे में, असां सॼी ज़िंदगी ईअं बयानु कंदा रहूं, इन जी तादाद एतिरी हूंदी, पहिरें रोज़े ते मुस्लमान जी मस्जिद भरिजी वेंदी, ॿिए ते भरिजी वेंदी, टे ते, ऐं इहो माहौल ईअं हलंदो रहंदो। पोइ त तेसि ताईं तव्हां मुस्लमाननि जे अंदरि चेंजिंग न ईंदी, जेसि ताईं तव्हां मुस्लमान साहबा जी ज़िंदगी, इस्लाम जी हिस्ट्री खे पंहिंजी अखियुनि सां पढ़ंदव न, सम्झण जी कोशिशि न कंदव। इन जे करे तव्हां कंहिं बि दीन जे अंदरि मुसलसल यकी ताईं उन आकम जे अंदरि न हली सघंदव। घणा माण्हू चए साईं काफ़ी कोशिशि कयूं था, पर रोज़ा असां टी रखी नथा सघूं। मां वॾी जिदोजहद कोशिशि कयां थो, नमाज़ मां पाबंद नथो थियां, त सभु ॻाल्हियूं हिकिड़े पासे, सभु ॻाल्हियूं हिकिड़े पासे। दीन खे जेसि ताईं मुस्लमान फ़ीसद न पढ़ंदो, दीन ते जेसि ताईं महिनत न कंदो, तेसि ताईं इहे सभु रीज़न अचणु शुरू थी वेंदा, सभु इहे माहौल जेको आहे साम्हूं अचणु शुरू थी वेंदा। हिकु यकीनी हूंदो आहे, हिकु यकीनी हूंदो आहे जेको बंदे खे मंज़िल मक़सूद ते पहुचाईंदो आहे। अल्लाह ताला का दुआ आहे त अल्लाह ताला अहिड़ो यकीन तमामु मुस्लमाननि जो बनाए। साईं ज़कात जे पैसनि मां इफ़्तारी जो दस्तरख़ान लॻणु कीअं आहे? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि यादि रहणु खपे त ज़कात जे पैसनि मां मुस्लमाननि खे इफ़्तारी करण सां छा ज़कात अदा थी वेंदी या न थी वेंदी? सर, इन मां जेको आहे ज़कात अदा न थींदी। ज़कात जे पैसा खणी करे कंहिं मस्जिद में वञी करे इफ़्तारी जे लाइ शरबत वठी नओ, ताकी तव्हां 30-40 मुस्लमान खे इहो शरबत पीआरियो, देग हिकिड़ी लथव बिरयानी जी, त हे इफ़्तारी में रोज़ेदारनि खे रोज़ो छोड़ायो या फ्रूट वठी वियो, त ज़कात जे पैसनि मां इहा शइ अदा न थींदी आहे। हा, इहो ईअं सम्झो हिकिड़ो नफ़ली अमल थी वियो तव्हांजो। कंहिं बंदे वटि ज़कात जा पैसा पिया आहिनि, साईं 10,000 रुपया खणो, फलाणी मस्जिद में इफ़्तारी जो सामान वठी ॾियो ताकी मुस्लमान खाइनि, ऐं नियत इहा थो करे ॾिए त इहा मुंहिंजी ज़कात अदा थिए। इहा ज़कात अदा थियण जे लाइ कुझु उसूल आहिनि। सभ खां पहिरियां उसूल इहो ई आहे, जेकॾहिं अगरि तव्हां ज़कात अदा था कयो, उन ज़कात जे पैसनि खे, उन ज़कात जे सामान खे
अगले मुस्तहिक मुसलमान के मालिक बनायो त कोई भी अगर बंदो इफ्तारी अड़े एतबार से कराए दो, सहरी अड़े एतबार से कराए दो, तो वो पैकेट एक तैयार तो कराए, तो उनमें चांवर भी आहिनि, उनमें गिह भी आहे, उनमें अटो भी आहे, उनमें चांहि पत्ती भी आहे। हाणे अहिड़ा पैकेट वठी करे ऐं ग़रीबनि खे चए थो हाणे हिकु हिन खे ॾियो, हिकु हुन खे ॾियो, हिकु हुन खे ॾियो। इन तरीक़े में ज़कात अदा थी वेंदी। छाजे करे थी वेंदी? त इहो मां मालिक थो बणायां, बाक़ी मालिक न बणाइण, तमामु शइ वठी अची करे सिर्फ़ु मस्जिद में सभिनी खे गॾु विहारे करे ईअं ॾियणु, त इन मां सर ज़कात जेको अदा न थींदी। इहा तव्हांजो नफ़ली सदको थींदो, अलाह ताला तव्हांखे अजुर ॾींदो। बाक़ी हाणे ज़कात खे अदा करण जे लाइ तव्हांखे ॿी रक़म इस्तेमालु करणी पवंदी। ज़कात जे लाइ हिकिड़ो शर्त आहे, उसूल आहे त मुस्तहिक माण्हू खे उन शइ जो मालिक हाथो हथ में बणायो, त हे तुंहिंजी शइ आहे। बाक़ी जेकॾहिं इनफ़रादी तौर ते हिकिड़ी शइ अची वई, तव्हां हाणे इन मां त यकीन मूंखे केतिरी मिलंदी, साईं केतिरो खाधो खाई सघंदो, फलाणो केतिरो, त इहा ॻाल्हि मालिक बणाइण न हूंदो आहे। इन में अॻिलो बंदो मालिक न आहे बणिबो, बल्कि मालिक उन सूरत में बणिबो तव्हां ज़कात में राशन था वठो, ज़कात में इफ़्तारी ऐं सहरी जो राशन था वठो, उनजा बाचका ठारायो था, पोइ बिल फ़र्ज़ उन में हज़ार जो सामान हुजे। जेकॾहिं कंहिं 100 माण्हू खे था ॾिनो त इहा तव्हांजी ज़कात थी वेंदी। छाजे करे? इन सूरत में सूरत ॾिसो न, इन सूरत में अॻिले बंदे खे तव्हां मालिक था बनायो। इन में साईं मालिक बणे थो न, हिकिड़ो कटो हिकिड़े बंदे खे ॾियो, ॿियो कटो ॿिए खे ॾियो, त इहो मालिक थी वियो न। इफ़्तारी सामान में मालिक बंदो न थींदो आहे, बसि जेको मिलियो त सो मिलियो। कॾहिं त कंहिं बंदे खे खजूर बि इफ़्तारी ते न मिलंदी आहे, मजमो एतिरो थी वेंदो, उनखे तव्हां छा कंदो? त इहो जेको तरीक़ो आहे ज़कात जे पैसनि मां इफ़्तारी जो दस्तरखान लॻाइण, इन में ज़कात अदा बिल्कुलु बि न थींदी अथव। ज़कात अदा थियण जे लाइ मां शर्त इहा जेको आहे बयानु कयमि, इन्हनि शयुनि खे जेको आहे मुस्लमान नोट कनि। साईं, हिकु क़बर में ॿिनि माण्हुनि खे दफ़न करणु कीअं आहे? हिकिड़ी क़बर में ॿिनि माण्हुनि खे दफ़न करणु नाजाइज़ अमल आहे। हा, उहा गुंजाइश उन सूरत में थिए थी जो हिकिड़ी क़बर उनखे तमामु वॾो ज़मानो गुज़री वियो ऐं ॿी का जॻह न आहे, नओं बंदो मरी वियो, उनजी ॿी का जॻह नथी मिले, इंतिहाई मजबूरी में, ऐं पूरो कन्फर्म हुजे त इहो हाणे बंदो बोसीदा थी वियो हूंदो, इन जो जिस्म वञी करे मिटी सां मिलियो हूंदो, पोइ मजबूरी सूरत में उन क़बर जे अंदरि ॿिए हिकु नए बंदे खे लाहे सघो था। जो काफ़ी मां ॿुधो आहे जन्नतुल बक़ी जे अंदरि बि काफ़ी ईअं थींदो आहे, जो टेम पीरियड हूंदो आहे, क़बर जे अंदरि लाहींदा आहिनि, जन्नतुल बक़ी या इन जे इर्द गिर्द में क़बर में लाहींदा आहिनि, पोइ उनजो को टेम टेबल आहे, उनखे इल्मु थींदो हेतिरे टेम में इहो बंदो मिटी जो मिटी थी वेंदो। पोइ इहा सूरत कहिड़ी में? जंहिं टाइम इंतिहाई मजबूरी हुजे ऐं जॻह जी किलत हुजे, उन सूरत में शरीयत इहा इजाज़त ॾिनी आहे। ऐं ॿी हिकिड़ी सूरत आहे, कंहिं इलाइक़े जे अंदरि हिकिड़ी क़बर में 2, 3, 4 माण्हू दफ़न करणु कीअं आहे? पहिरीं ॻाल्हि नाजाइज़ आहे। उन सूरत में थोरी गुंजाइश आहे, उहो तॾहिं जॾहिं कंहिं मुल्क जे अंदरि तमामु वॾी वाह फैलिजी वञे, जंग जो मैदान गरम थी वञे, तमामु मुसलमाननि जो क़तल आम थी वियो, हज़ारनि जी तादाद में मुसलमान मोल पिया आहिनि हेठि ज़मीन ते। हाणे हिकु हिकु जी क़बर खोटणु नामुमकिन आहे, इंतिहाई मुश्किल आहे। पोइ उन सूरत में शरीयत इहो हुकुम ॾिनो त हिकिड़ी वॾी जेको आहे खॾ खई वेंदी, तमामु वॾी, पोइ उन जे अंदरि जेकॾहिं मुसलमान जी तादाद 100 आहे, 150 आहे, 200 आहे, जंहिंजी हिकु हिकु क़बर ठाहिणु इंतिहाई मुश्किल आहे, जो हिकु हिकु ठाहींदासीं त ॿियनि मुसलमाननि जो लास्ट जेको आहे ख़राबु थींदो। त इन सूरत में इस्लाम इहा इजाज़त ॾिनी त पोइ हिकु वॾी खाई खोटे करे जेको पासो काबे जी तरफ़ आहे, उन तरफ़ हिकु नेक माण्हू खे रखियो वेंदो, उनखां पोइ उनजे अदना माण्हू, पोइ वरी जेकॾहिं ॿार बि मरी विया आहिनि, पोइ वरी नंढे ॿारनि खे रखियो वेंदो। नंढे ॿारनि खां बाद में जेकॾहिं औरतुनि जो मौत थियो आहे, छाजे करे? कंहिं जॻह ते अगरि हादसो थी वञे न, त उन में औरतूं बि मरी वेंदियूं आहिनि, मर्द बि मरी वेंदा आहिनि। इहे वाक़िया दुनिया जे अंदरि पेश आया आहिनि। किथे बमबारी थी, ॾिसो जीअं फ़लस्तीन जे अंदरि इहो वाक़ियो थिए पियो न, त हिकु हिकु जॻह ते 100 मुसलमान मरनि पिया, शहीद थियनि पिया।
त इहो हादसो करे करे पेश ईंदो आहे। त उनजे बारे में इजाज़त इहा आहे त कातिला जे तरफ़ जेको नेक मुतक़ी आहे उनखे रखियो वेंदो, इन खां पोइ अदना अदना, पोइ नंढे ॿारनि खे रखियो वेंदो, पोइ लास्ट में औरतुनि खे रखियो वेंदो, पोइ बसि सभिनी जे मथां जेको आहे मिटी ॾिनी वेंदी। इन खे चइबो आहे इज्तिमाई क़बर। उन सूरत में जाइज़ आहे जंहिं टाइम क़बर खोटणु इंतिहाई मुश्किल हुजे, पोइ इस्लाम हुकुम ॾिनो बसि हाणे इंतिहाई मुश्किल आहे, इनखे आसान बनायोसि। इहो कहिड़ी सूरत में? जॾहिं इंतिहाई मुश्किल हुजे। बाक़ी हिन ज़माने जे अंदरि मूंखे कंहिं साथी ॿुधायो साईं हिकिड़े बंदे जी माउ गुज़रे वई, हिकु बंदे जी माउ गुज़रे वई, त उन चयो त मां वसियत कयां थो जॾहिं मां मरां त मूंखे पंहिंजी माउ जे क़बर जे अंदरि लाहिजो हेठि, माउ जी क़बर में मूंखे जेको दाख़िल कयो। अड़े छॾे का चए मूंखे माउ सां इंतिहाई मोहबत आहे। त इहा बेवकूफ़ी आहे, इहा बेवकूफ़ी आहे, इहो दीन न आहे, इहा जहालत आहे। ज़ाल मुड़ुसु, हालांकि ॾिसो ज़ाल मुड़ुस जो केतिरो तालुक़ु आहे, ज़ाल मुड़ुस जो अहिड़ो तालुक़ु आहे न, इस्लाम फरमायो अगरि ज़ाल मुड़ुस मरी विया आहिनि न त इन जी क़बर अलॻि अलॻि थींदी, हिकु क़बर न थींदी। हिकु क़बर तमामु वॾी उन सूरत में थींदी जॾहिं तमामु वॾा मौत थिया आहिनि, तमामु वॾा हादसा थिया, उन सूरत में मजबूरी तहत जेको आहे कुझु गुंजाइश आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। तरावी जी नमाज़ में हर सूरत में बिस्मिल्लाह अलॻि अलॻि पढ़णु खपे या हिकु मरतबो बिस्मिल्लाह पढ़णु काफ़ी आहे। तरावी नमाज़ जेकी पढ़ी वेंदी आहे 20 रकातूं, इन जे अंदरि हाफ़िज़ क़ुर पढ़ंदो आहे, कंप्लीट क़ुर हाफ़िज़ पढ़ंदा आहिनि। हाणे मसइलो आहे त हर सूरत में हाफ़िज़ बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सूरत जे शुरू करण में पहिरियां हर सूरत में पढ़ी या न पढ़ी, हनफ़ी मसलक जे मुताबिक़ त बिस्मिल्लाह क़ुर जो जुज़ आहे, हर हिकु सूरत जो जुज़ न आहे, बसि सिर्फ़ु क़ुर जो जुज़ आहे। हिकु मरतबो हाफ़िज़ तरावी शुरू करे सूरत फ़ातिह खां बाद में चवे बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह, हाणे शुरू करे। हाणे इहो हिकिड़ो मरतबा बिस्मिल्लाह पढ़णु काफ़ी आहे आवाज़ सां, यानी जीअं क़ुर खे आवाज़ सां पढ़े थो न, सूरत फ़ातिह खे आवाज़ सां पढ़े थो न, ईअं हिकु मरतबो वॾे आवाज़ सां बिस्मिल्लाह पढ़णु काफ़ी आहे। इहो इन एतबार सां त हनफ़ी इमाम अबू हनीफ़ा जे नज़दीक क़ुर जो जुज़ जेको आहे न उहा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पूरे क़ुर पूरी सूरतुनि जो जुज़ न आहे। ॾिसो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम हर हिकु सूरत यादो आहे न, कुल हुवल्लाहु अहद मुंड में बिस्मिल्लाह, कुल औज़ु बिरब्बिल फ़लक़ मुंड में बिस्मिल्लाह, कुल औज़ु बिरब्बिन नास मुंड में बिस्मिल्लाह। फरमायो इहो जेको बिस्मिल्लाह आहे न इहो क़ुर जो जुज़ आहे, हर हिकु सूरत जो जुज़ न आहे। बिलफ़र्ज़ कोई आस्ते आवाज़ में, कोई बि बंदो आस्ते आवाज़ में तरावी में पढ़े थो त कोई टेंशन न आहे, बाक़ी वॾे आवाज़ में न पढ़ी। हे तरावी नमाज़ में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पढ़ण जो हुकुम आहे। साईं रोज़े में टूथपेस्ट करणु कीअं आहे? अच्छा, रोज़े में असां सिंधी सोली में साईं हिनखे पेस्ट बुर्श रोज़े में करणु कीअं आहे? अच्छा, रोज़े में पेस्ट बुर्श न कयो वेंदो, छाजे करे जॾहिं असां पेस्ट कंदा आहियूं न त वात जे अंदरि काफ़ी जग थी वेंदी आहे, ऐं काफ़ी जग थियण जे करे ज़्यादा अंदेशो आहे त जग जा कुझु ज़रा निड़ी में न हलिया वञनि। इहो तमामु घणो रीज़न थी सघे थो त जंहिं टाइम बंदो पेस्ट करे त उन टाइम वात में जेकी जग थींदी आहे इम्कान घणा आहिनि त वात में इहा जग जो कुझु न कुझु ज़रो हलियो वञे, ऐं कुझु न कुझु ज़रो बिल्कुलु नॉर्मल ज़रो हलक खां हेठि लथो, रोज़ो भॼी पियो, रोज़ो वियो। त इन जे बारे में तमामु उलमा इहो हुकुम ॾींदा आहिनि त रोज़े में सेरी जे टाइम जंहिं टाइम रोज़ो रखो था न उन टाइम पेस्ट करे जान छॾायो। बाक़ी रोज़े में ॾंदड़ ॾियणु उन में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे, छाजे करे उन में कंहिं क़िस्म जो कोई जग न थींदी आहे, उहो हिकु सुनत अमल आहे। उन जो एतिरो रीज़न न आहे त ॾंदड़नि जा कुझु ज़रा हलक खां हेठि लहनि, इन जो रीज़न बिल्कुलु उथी नथो सघे। बाक़ी पेस्ट जो उथी सघे थो, छाजे करे उन में ज़्यादा जग आहे, इन जग जे करे इहा जग हलक खां हेठि न लही। एहतियात साईं लाज़मी आहे न, रोज़ो इंतिहाई क़ीमती आहे ऐं रोज़े में इंतिहाई बंदो चपे चपे जो ख़्यालु करे, ईअं न लायानी करे छॾे बसि, ईअं गुरड़ियूं बि स्पीड में करे, नक में पाणी बि स्पीड में। अगरि नक जो पाणी तव्हांखे इल्मु आहे त मूंखे हिन टाइम रोज़ो आहे, नक में पाणी विधो ऐं इहो पाणी तव्हांजो दिमाग़ ताईं पहुची वियो त छा थियो, रोज़ो वियो।
तव्हांखे इल्मु आहे त तव्हां गुरड़ी था कयो, हलक में पाणी हेठि लथो त छा थियो, रोज़ो वियो। त हे मसाइल जेके आहिनि इन खे साम्हूं रखे करे जेकॾहिं असां रोज़नि खे हलाईंदासीं, मां सम्झंदो नूर बि नसीबु थींदो, अलाह ताला जो वाइदो बि नसीबु थींदो, ऐं जेको इनाम अलाह ताला कयो आहे उहो इनाम जा मुस्तक़िब असां थींदासीं। त रमज़ान जे रोज़े खे नॉर्मल न सम्झो, न सम्झो, न सम्झो, सभु मुस्लमान रोज़ा रखो। मां पहिरियों ॻाल्हि कयमि, जीअं ॾिसो जुमे जो रोज़ो मुस्लमाननि जे ज़हन में आहे त जुमे जे रोज़े में नेकी ज़्यादा आहे। हे हिन टाइम खां वठी करे ॻाल्हि न आहे, हे पुराणी ॻाल्हि आहे, वॾी पुराणी ॻाल्हि आहे त मुस्लमान चवंदा आहिनि जुमे जे रोज़े जे अंदरि तमामु वॾी नेकी आहे। 21 रोज़े जे अंदरि हज़रत अली साईं जी शहादत आहे, तमामु वॾी नेकी आहे। 27 रोज़े जे अंदरि तमामु वॾी नेकी आहे। मां चवां थो तव्हांजी ग़लतफ़हमी आहे, तव्हांजी ग़लतफ़हमी आहे। रमज़ान जे हर हिकु रोज़े जे अंदरि वॾी नेकी आहे। रमज़ान जो पहिरियों रोज़ो, ॿियों रोज़ो, टियों रोज़ो, लास्ट में 29 ऐं 30 जो रोज़ो, अलाह जो कसम आहे सभिनी रोज़नि जे अंदरि, सभिनी रोज़नि जे अंदरि अलाह ताला बराबरि नेकी ॾींदो आहे। पोइ असां ग़लतफ़हमी जो शिकार छाजे खां थियूं था त जुमे ते रोज़ो रखंदुमि उन जो वॾो नेकी आहे। घणा असांजा बेवकूफ़ ऐं जाहिल मुस्लमान, असां पहिरियों रोज़ो रखियोसीं न, लिस्ट में नालो लिखायोसीं, बसि हाणे वरी आख़िरी रोज़ो रखंदासीं। पहिरियों रोज़ो रखियोसीं, लिस्ट में नालो लिखियोसीं, हाणे आख़िरी रोज़ो असां रखंदासीं। छा अलाह ताला तव्हांजे इन फेल खां बाख़बर आहे, बेख़बर आहे अलाह ताला? हे विच में जेको 28 रोज़ा खाई वियो, इन जो इल्मु मुजीब रहमान खे थी सघे थो त मुंहिंजो फ़लाणो जमायती बेरोज़ा था। पंहिंजे नफ़्स जे मथां रहम कयो, पंहिंजे नफ़्स जे मथां रहम कयो, अलाह ताला जे अहकाम खे खणो, पंहिंजे जिस्म जे मथां इज़त ॾिसंदो, बुलंदी ॾिसंदो, कामयाबी ॾिसंदो। जेको बंदो अलाह सां सचो न आहे, यादि रखिजो, जेको बंदो अलाह सां सचो न आहे इहो तमामु दुनिया जे इंसाननि सां सचो न हलंदो, न हलंदो। जेको अलाह सां सचो न आहे इहो मुजीब रहमान खे बि धोखो ॾींदो, इहो तमामु मुस्लमाननि खे बि धोखो ॾींदो। छाजे करे? जीअं अलाह ताला हुनजी तख़लीक़ कई आहे, जीअं अलाह ताला हुनखे पैदा कयो आहे, जीअं अलाह ताला हिन खे मुस्लमान बनायो आहे, अखियूं ॾिनियूं, ज़हन ॾिनो, होशियारु बनायो, इहो उन अलाह सां सचो न आहे त पोइ मां तव्हां खां पुछा कंदो इहो मुजीब रहमान खे फ़ाइदो ॾींदो? इहो तव्हां मुस्लमान खे फ़ाइदो ॾींदो? न ॾींदो। त इन जे करे अलाह ताला जे अहकाम खे बंदो पंहिंजे मथां खणे, अलाह ताला दुनिया में बि कामयाबु कंदो, आख़िरत में बि कामयाबु कंदो। जुबो वठी वञे मुंहिंजे लाइ। माशा अल्लाह, माशा अल्लाह। हाणे पियूं पोइ माशा बामी पवंदी आहे। हाणे ॿधबो न ॿधबो? माशा माशा। अॼु त साईं मूंखे मोहम्मद मूसा हरम जो शेख बणाए छॾियो आहे। हाणे तकरीर बि अरबी में शुरू कयूं भला। अल्लाह ताला मोहम्मद मूसा भाउ खे जज़ाए ख़ैर ॾे, जंहिं एतिरी सारी मोहबत खां सऊदी अरब खां हाणे ई उमिरि करे आया आहिनि। माशाअल्लाह पोएं साल बि रमज़ान में उमिरि ते हुया, हिन साल बि रमज़ान जो कुझु हिसो उमिरि ते हुया। अल्लाह ताला तमामु मुस्लमान जे इन उमिरि खे क़बूल अता फ़रमाई। साईं बिना सेहरी जे रोज़ो थींदो या न थींदो? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ॿी बि हूंदी आहे त तमामु मुस्लमान जेके रोज़े रखण जा बिल्कुलु आदी हूंदा आहिनि, कॾहिं कॾहिं अखि लॻी वेंदी आहे, कॾहिं कॾहिं निंड अची वेंदी आहे, त पोइ मुस्लमान सेहरी न आहिनि करे सघंदा। पोइ हाणे इन जो कन्फ्यूशन जो शिकार थींदा आहिनि त हाणे असांजो रोज़ो थींदो न थींदो। यादि रहणु खपे त सेहरी जे रोज़े जे लाइ सेहरी फ़र्ज़ु न आहे। अगरि अखि न खुली आज़ान थी वई, हाणे इरादो करे छॾियो रोज़े जो, त अल्हम्दुलिल्लाह मूंखे रोज़ो आहे। बाक़ी रोज़े जे बारे में, सेहरी जे बारे में फ़ज़ीलत तमामु वॾी आई आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सहरू फ़इन फ़िस सहूरे फ़िल बरक़ा। ए इंसानो, ए मुस्लमानो, सेहरी खाईंदा कयो। छाजे करे? अल्लाह जे नबी फरमायो इन सेहरी जे अंदरि ख़ुदा बरकत रखी आहे, इहा सेहरी मां नबी जी सुन्नत आहे। पोइ सेहरी जे अंदरि घणी शइ नथी वणे, सिर्फ़ु नॉर्मल ई शइ हले थी। अल्लाह जे नबी फरमायो सिर्फ़ु खजूर खाओ, सिर्फ़ु पाणी जो हिकु ढुक पीओ, सिर्फ़ु
खीर जो हिकिड़ो ढुक पियो, सिर्फ़ु मानी जा 2 गिर लॻायो, इहो बि सेरी जे अंदरि शुमारु थिए थो। त जेकॾहिं कंहिं मुस्लमान जी अखि नाहे खुली, आज़ान थी वई आहे, त सर रोज़े खे छॾण जी कंहिं क़िस्म जो कोई बि इजाज़त न आहे, रोज़ो रखिणो पवंदो, भले तव्हांजी अखि खुले न खुले, छाजे करे हे फ़र्ज़ आहिनि, हे फ़र्ज़ आहिनि। अल्लाह ताला क़ुरान हकीम में मां आयतूं अॻु में ई पढ़ी चुको आहियां, कुतिबा अलैकुम सियामु कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। ए ईमान वारो तव्हांजे मथां असां रोज़ा फ़र्ज़ कया आहिनि, रोज़ा कंहिं बि कंडीशन में न आहिनि छॾणा। सही फजर जी आज़ान खां पोइ फ़ौरी तौरु नमाज़ पढ़णु कीअं आहे? काफ़ी औरतूं फजर जी आज़ान खां अधु कलाक खां पोइ नमाज़ पढ़ंदियूं आहिनि, इहो अमल कीअं आहे? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहणु खपे, जॾहिं बि कंहिं नमाज़ जी आज़ान थी आहे या वक़्तु दाख़िल थियो आहे, त वक़्तु दाख़िल थियण सां ई, आज़ान थियण सां ई, आज़ान खां पोइ फ़ौरी तौरु जेकॾहिं नमाज़ पढ़ो था, नमाज़ थी वेंदी। नमाज़ हिकिड़े क़िस्म जो ऐलान आहे त हिन टाइम फजर जो टाइम स्टार्ट आहे, हिन टाइम मग़रिब जो टाइम स्टार्ट आहे, इशा जो हिन टाइम इशा जो टाइम शुरू आहे। आज़ान खां फ़ौरी टाइम बाद में जेकॾहिं कोई बंदो काॾे ट्रेवल थो करे, का औरत घर में कमकार करे थी, चए थी आज़ान खां पोइ मां फ़ौरी टाइम फजर जी नमाज़ पढ़ां, त बिल्कुलु उहा पढ़ी सघे थी। हालांकि औरतुनि जे बारे में हुकुम बि इहो ई आहे त अल्लाह जे नबी औरतुनि खे हुकुम ॾिनो त तव्हां अंधेरी में नमाज़ पढ़ो। अंधेरी में औरतुनि जे लाइ नमाज़ पढ़णु फजर जी मुस्तहब अमल आहे, मर्दनि जे लाइ रोशनी करे नमाज़ पढ़णु मुस्तहब अमल आहे। छाजे करे अंधेरी में औरत नमाज़ पढ़ंदी, उनजे पर्दे जो इंतिहाई घणो इतमामु थींदो। तमामु मुस्लमान पाण में ॿाहिरि गॾु रहंदा आहिनि, त औरत हाणे जॾहिं वुज़ू कंदी नेठि पंहिंजी ॿाहुनि खे मथे करे, हा साईं, रो मथे ते पाए, जिस्म जो कुझु हिसो ज़ाहिर थींदो आहे, पर इहा औरत अंधेरी में जॾहिं नमाज़ पढ़ंदी फजर जी, त इंशाअल्लाह नज़र कंहिं क़िस्म जो कोई न पवंदी। छो त हाणे असां वटि जदीद सिस्टम बि थी विया आहिनि, विंजण जो गुसुल खानो जेको आहे उन में बि औरतूं वुज़ू करे सघंदियूं, उन में कंहिं क़िस्म जो कोई बि जेको टेंशन न आहे। बाक़ी आज़ान थियण सां तमामु मुस्लमान नमाज़ पढ़ी सघनि था। साईं, कंहिं किताब में ॾिठो आहे त रोज़े जी हालति में घरवारी खे शहवत जी नज़र सां न ॾिसणु खपे। अगरि कंहिं बंदे शहवत जी नज़र सां घरवारी खे ॾिठो त छा उनजो रोज़ो भरी पवंदो, या रोज़े में घरवारी खे भाकुर पातो या चुमी पाती, उन सूरत में रोज़ो फासिद थींदो या न थींदो? अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रहणु खपे त इहा त का हदीस आहे ई न त घरवारी खे कंहिं किताब में लिखियलु हुजे त ॿी ॻाल्हि आहे, इहा हदीस बरल न आहे। रोज़े में घरवारी खे शहवत सां ॾिसण में, शहवत उनखे चइबो आहे घरवारी जे हुस्न खे ॾिसी करे बंदे खे लज़त अचे, घरवारी जे हुस्न खे ॾिसी करे बंदे खे लज़त अचे। हिकिड़ी हदीस में मां बयानु कंदुमि, हिकु साहबी इब्तिदा इस्लाम में ईअं हुयो, जंहिं टाइम नवां रोज़ा फ़र्ज़ थिया त घरवारी सां रोज़े में हालति में त बंदो जिमा नथो करे सघे, पर राति जो बि घरवारी सां सोबत नथो करे सघे। हालांकि हे असांजे लाइ ॾिसो अल्लाह ताला आसानी केतिरो मामिलो था फ़रमायो त रोज़े छोड़ण खां बाद में घरवारी सां सोबत करे सघूं था, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। पर इब्तिदा जंहिं टाइम नवां रोज़ा फ़र्ज़ थिया न, त जीअं ॾींहं जो घरवारी सां रोज़े में सोबत नथा करे सघो, सेम राति जो बि इहो हुकुम हुयो त हिकु साहबी छा कयो त राति जो जीअं रोज़ो इफ़्तार खां बाद में घरवारी ते नज़र पई, नज़र किथे पई? उन साहबी जे पंहिंजी घरवारी जे पेरनि जे हिन पिनियुनि ते नज़र पई, हिते नज़र पई त उहो साहबी चयो त मूंखां कंट्रोल न थी सघियो, मां घरवारी सां सोबत कयमि, ऐं पोइ वयमि या रसूल अल्लाह, हे राति जो मां घरवारी सां सोबत कई आहे। हालांकि घरवारी ते हलाल आहे, पर इब्तिदा इस्लाम में राति जो बि घरवारी सां सोबत न बि कई वञे, रमज़ान में पूरो महीनो। पोइ अल्लाह जे नबी फरमायो, बसि अल्लाह ताला तव्हांजे लाइ हाणे आसानी जो मामिलो था फ़रमायो आहे, हाणे राति जो घरवारनि सां सोबत जिमा करे सघो था, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। बाक़ी रहियो मसइलो रोज़े जी हालति में घरवारी खे भाकुर पाइणु, घरवारी खे चुमी ॾियणु, छा इन सूरत में रोज़ो फासिद थिए थो नथो थिए? जेकॾहिं अगरि पंहिंजे नफ़्स ते काफ़ी एतमाद आहे त भाकुर में ऐं चुमी में ॾियण में मां रोज़े में सोबत जे तरफ़ माइल न थींदुमि, त कंहिं क़िस्म जो कोई बि रोज़ो जेको आहे फासिद न थींदो। भले घरवारी खे रोज़े में चुमी ॾिनई, रोज़े जी हालति में भाकुर पातई, हिकु बिस्तर ते गॾु लेटा पिया आहिनि, गॾु आराम था कनि, त कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। इस्लाम सिर्फ़ु इहो बयानु थो करे त अहिड़ो कमु न कयो जो तव्हां हम बिस्तरी तरफ़ माइल थियो। अगरि माइल थी वियो रोज़े में घरवारी सां सोबत कयूं, त पोइ साईं तव्हां
वॾो ॾंडु पवंदो तव्हांजे मथां। इस्लाम बयानु कयो जेकॾहिं कोई बि मुस्लमान रोज़े जी हालत में घरवारी सां सोबत कई त उनजो ॾंडु आहे हिकिड़ो। उहो ॾंडु कहिड़ो आहे? रमज़ान खां बाद में 60 रोज़ा लगातार रखंदो। अगरि लगातार न रखियईं, 30 रोज़ा रखियईं, 31 ॾींहं ते हिकिड़ो रोज़ो मिस कयईं, इस्लाम वरी हुकुम त ॾिए थो विराए वरी 2 महीना लगातार रोज़ा रख। त रोज़े में जिमा करण ते इहो हिकु ॾंडु बयानु थियल आहे। इन खां अलावा हाणे इहो त नामुमकिन आहे अगरि कंहिं बि मुस्लमान रोज़े में घरवारी सां सोबत कई त इहो ॾंड खे अदा हो न करे सघंदो। छाजे करे? मां ख़बर आहे असांजा मुस्लमान सिंधी शहदादकोट इलाइक़े वारा जेके 30 रोज़ा रमज़ान में मुसलसल रखणु मुश्किल आहे त 2 महीना घणा रखंदा? न रखे सघंदा। पोइ अलाह ताला वरी आसान जो मामिलो था फरमायो। अलाह ताला फरमाए जेकॾहिं 2 महीना रोज़ा लगातार नथा रखे सघो पोइ छा कयो? पोइ 60 मिस्किननि खे सुबुह शाम मानी खारायो। इहो कहिड़ी सूरत में? जंहिं टाइम रोज़े जी हालत में घरवारी सां जिमा थी वञे, सोबत थी वञे। त ॾिसो घरवारी खे रोज़े जी हालत में चुमी ॾियणु भाकुर पाइण में कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, रोज़ो फासिद बि न थींदो। पर जेकॾहिं जिमा जे तरफ़ तव्हांजो इरादो थी पियो पोइ उन सूरत में इहे सभु जेको आहे ॾंड तव्हांखे भरणा पवंदा। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।